गॾु थियणो आहे ऐं इहो न सोचणो आहे त असां फेडरेशन में कमज़ोर धुर आहियूं। असां फेडरेशन खे ओन कयूं था पर फेडरेशन खे ॿुधायूं बि था त सिंध यूनिट 1936 में बरे सगीर में पंहिंजो मक़ाम हासिल करे चुको हुयो। इंडस सिविलाइजेशन त उन खां बि पुराणी आहे ऐं बलोचिस्तान पंहिंजो हिकिड़ो रुख इख्तियार कयो हुयो। ख़ैबर पख्तूनख्वा जेकी अॼु आयो आहे NWFP हूंदी उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो रुख हुयो ऐं पंजाब जेको आहे उन खे बाइफ्रिकेट कयो वियो हुयो पाकिस्तान ठाहिण लाइ। त मां तव्हां सभिनीनि जे साम्हूं चवणु थो चाहियां उहो पाकिस्तान कोन्हे जेको पंजाब टुटी असां सां गॾियो हुयो था। पाकिस्तान जो असां बि हिकिड़ो पिलर आहियूं, बलोचिस्तान बि हिकिड़ो पिलर आहे, KP बि हिकिड़ो पिलर आहे, उहो ई आज़ादु थियल पंजाब हिकिड़ो पिलर आहे।